इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान कोसो। नाज़रीन, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान ते तमामु घणी जेका तनक़ीद ॾिसण में अचे पई इन वाक़े खां जे इम्तिहान जो नतीजो अचण खां पोइ उम्मीदवारनि एहतजाज कयो। उन्हनि जे मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कया विया। अॼु उन्हनि जी जेका ॿ जेके उम्मीदवार हुया उन्हनि जी जेका ज़मानत आहे उहा अदालत मंज़ूर करे छॾी आहे छा सॼो मामिलो। ऐं जॾहिं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको मौक़िफ़ आहे उन में इहो चवणु आहे त जेके उम्मीदवार फेल थींदा आहिनि पोइ उहे अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम लॻाईंदा आहिनि। बजाए जो इल्ज़ाम लॻाइनि एहतजाज करण जे, हर साल जेको आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ इम्तिहान थींदो आहे, तंहिंजे करे हू वरी तयारी कनि, वरी इम्तिहान में अची वेहनि ऐं पास थी ॾेखारनि। बाक़ी बजाए फेल थियण खां पोइ तनक़ीद खां पासो कयो वञे। अॼु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब खे जॾहिं सिंध असेंबली में उहे इन थिया त उन्हनि खां सहाफ़ियुनि पारां सवाल कयो वियो त तव्हां जा बि कुझु माण्हू, तव्हांजे ख़ानदान जा के माण्हू, उन्हनि खे जेको आहे त पास कयो वियो आहे। 3 उम्मीदवारनि जो ज़िक्र हो जन हुननि चयो त मुंहिंजो को बि माइट या अज़ीज़ पास नाहे थी सघियो। अहिड़े ई हवाले सां हुकूमती जेके उम्मीदवार जी कोशिशि हुई त उहे बि असां सां गॾु हुजनि हा, पर उन्हनि तरफ़ां इहो चयो पियो वञे त भई जॾहिं जेके उम्मीदवार फेल थींदा आहिनि पोइ अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम लॻाए वेंदा आहिनि। पर तमामु घणो संगीन मामिलो आहे ऐं हुकूमत खे बजाए जो ईअं करण जे इन सॼे मामले ते हिकिड़ी जेका जांच कमेटी आहे उहा तश्कील ॾियणु घुरिजे हा त आख़िर अहिड़ा जेके इदारा आहिनि उन्हनि जे इन साख ते अहिड़ा सवाल छो उभरनि था। हर भेरे जॾहिं बि इम्तिहान थिए थो, ख़ासि तौरु सिंध जे अंदरि यूनिवर्सिटी जे बोर्ड जा जेके आम जेके ॿारनि जा जेके हूंदा आहिनि इम्तिहान, उन्हनि खां वेंदे नौकिरियुनि ते, सभिनी मामलनि ते अक्सर वक़्तनि ते केतिरा ई सवाल उथनि था। इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे शौकत मेमण साहिबु, असांजा हैदराबाद जा रिपोर्टर आहिनि। कुझु देरि में असांखे शब्बीर क़ाइम खानी साहिबु आहिनि, MP अॻूणा MP आहिनि MQM पाकिस्तान जा, उहे असांखे जॉइन कंदा। अब्दुल वहाब मुंशी साहिबु आहिनि, वकील आहिनि, उहे असांखे कुझु देरि में जॉइन कंदा। शौकत साहिबु, मां तव्हां ॾींदुसि, तव्हां खां शुरूआति कयां थो। ही छा उम्मीदवारनि जो चवणु आहे, उनखां पोइ FIR थी, अॼु उन्हनि जी ज़मानत बि मंज़ूर थी वई आहे, अहिड़ो छा हो जो हिकिड़े एहतजाज ते एॾो वॾो रद्दमल ॾिनो वियो, दहशतगर्दी एक्ट तहत उन्हनि जे मथां केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांजी उन्हनि उम्मीदवारनि सां बि ॻाल्हि ॿोल थी हूंदी, आहे सॼो मामिलो छा? सुभान साहिबु, महिरबानी तव्हांजी। तव्हां अॼु सिंध जे तमामु अहम मामले ते प्रोग्राम कयो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी गॾियल चटाभेटी इम्तिहान CCE 2024 जा नतीजा जारी थियण खां पोइ सिंध जे सियासी, समाजी ऐं तालीमी हलकनि में हिन वक़्तु हिकिड़ो नओं ऐं वॾो तकरार जनम वठी चुको आहे। नतीजनि में जेके मुबैना बेज़ाब्तियूं थियूं आहिनि, मेरिट जी लताड़ थी आहे, महदूद तइदाद में उम्मीदवारनि जी कामयाबी ऐं शफ़ाफ़ियत बाबति हिन वक़्तु कई सवाल पैदा थी विया आहिनि। न सिर्फ़ु इहो, पर मुतासिर जेके उम्मीदवार आहिनि, शागिर्द आहिनि, उहे पिणु सरापा एहतिजाज बणिजी चुका आहिनि। हिन सॼे मामले खे हाणे हिकु वॾे समाजी मसइले जी जेका सूरत मिली चुकी आहे। इहो मामिलो सिंध में मेरिट, शफ़ाफ़ियत, नौजवान जे मुस्तक़बिल ऐं रियासती इदारनि ते अवामी जेके असांजा क़ौमी इदारा आहिनि उन जे अवामी एतमाद जे इम्तिहान में जेको आहे सो तब्दील थी वियो आहे। जेको मामिलो आहे, तव्हांखे ॿुधायूं त ताज़ो मामिलो उथण जे पुठियां जेका सबब आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, उहे CCE सिंध जे उन्हनि हीउ जेको CCE जो इम्तिहान आहे, तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि अहम इम्तिहाननि मंझां हिकु आहे जंहिं वसीले सूबे जे इंतिज़ामी ढांचे लाइ ऑफिसरनि जी चूंड कई वेंदी आहे। हर साल हज़ारे नौजवान पंहिंजे मुस्तक़बिल जूं उमेदूं हिन इम्तिहान सां वाबस्ता कनि था। तक़रीबन जेके ताज़ा जेके जारी थियल नतीजा आहिनि उन्हनि में सिर्फ़ु 70 उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾिनो आहे, जॾहिं त सोशल मीडिया, इल्मी हल्कनि ऐं उम्मीदवारनि पारां इन हवाले सां केतिरा ई इन बाद जेके शक शुबा पैदा थी विया आहिनि। मुतासिर जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि सां बिल्कुलु मुंहिंजी ॻाल्हि थी आहे। उन जो चवणु आहे त केतिरा ई अहिड़ा शागिर्द जेके माज़ीअ में आला तालीमी कारकर्दगी रखंदड़ हुआ या मुक़ाबले जे इम्तिहाननि जी तयारी में सालनि खां महिनत करे रहिया, उन्हनि खे ग़ैर मुतफ़िक़ा तौर ते नाकाम करार ॾिनो विया। उनजे उबतड़ संदन चवणु आहे त कुझु अहिड़ा नाला साम्हूं आया आहिनि जिन बाबति न सिर्फ़ु उम्मीदवारनि बल्कि सोशल मीडिया ते बि चयो पियो वञे त पंहिंजा नवाज़ी कई वई आहे, असर सूख जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। शौकत साहिबु, कहिड़े क़िस्म जा कीअं उहे जेके फेल जीअं चवंदा आहिनि उहे फेल थियल उम्मीदवार आहिनि, उहे त कुझु बि इल्ज़ाम लॻाए सघनि था,
कहिड़े क़िस्म जी शाहिदियूं ॾियनि था, कहिड़े क़िस्म जा सबूत ॾियनि था जंहिं मुताबिक़ इहो चई सघूं त भई हिन सां ज़्यादती थी आहे? ॾिसो, सुबुह हिननि जो चवण आहे त असां हींअर असीं वञूं पिया कोर्ट में। अॼु जॾहिं पाण हिन वक़्तु ॻाल्हाए रहिया आहियूं जी त ठीकु उन वक़्तु पिणु जेके शागिर्द आहिनि उहे एहतिजाज करे रहिया आहिनि। उन्हनि अॼु प्रेस कॉन्फ्रेंस अॼु बि कई आहे, मुसलसल 3 ॾींहं खां वठी एहतिजाज करे रहिया आहिनि। हुननि जो चवणु आहे त असां सखर हाई कोर्ट में बाज़ाब्ता तौर ते वञूं पिया, जिते बाक़ाइदा जेके सबूत आहिनि उहे जेको आहे पेश कया वेंदा अदालत जे साम्हूं। हिन जो चवणु आहे त जेके उम्मीदवारनि जी जेके लिस्टूं जारी थियूं आहिनि उन में कुझु अहिड़ा उम्मीदवार आहिनि जिन 6 अटैम्प्ट्स कया आहिनि। उन्हनि जी तमामु घणी कामयाब जेको महिनत थियल हुई, उन बावजूदि उन्हनि खे जेको आहे सो नाकाम फेल करार ॾिनो आहे। जॾहिं त कुझु अहिड़ा शागिर्द जेके मुबैना तौर ते बाअसर माण्हुनि या CM जेको सिंध जो आहे उनजे शहर सां तालुक़ु रखंदड़ माण्हू मुबैना तौर ते उन ते इल्ज़ाम आहे त उन्हनि खे पंहिंजा नवाज़ीअ तौरु जेको आहे सो हुनखे शामिलु कयो आहे। त इन क़िस्म जो जेको कयो पियो वञे, जेतोणीकि इल्ज़ाम अञा ताईं कानूनी तौर ते साबित न आहिनि थिया, पर मसइलो इहो आहे त SSP SPSC जेका अवामी सतह ते उन्हनि एतिराज़नि खे मुतमिन कंदड़ नमूने अञा ताईं को बि अहिड़ो जवाबु ॾेई न सघी आहे। नतीजनि ख़िलाफ़ शुरूआती जेको रद्दमल सोशल मीडिया ताईं महदूद हो, जेको हाणे वॾे पैमाने ते सॼी सिंध में पखिड़ी चुको आहे। उम्मीदवारनि पंहिंजी मायूसी ख़दशनि जो इज़हार करे रहिया आहिनि। आहिस्ते आहिस्ते रद्दमल मुनज़म एहतिजाज में तब्दील थी रहियो आहे। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंसूं, गॾिजाणियूं, एहतिजाजी ऐलान खां पोइ जेका मुतासिर दौरा हिन मामले खे हाणे मुनज़म तहरीक बणाइण लाइ वञी रही आहे, उन हवाले सां एहतिजाज पिणु शुरू थी विया आहिनि। उम्मीदवारनि सां जेका असांजी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हि ॿोल थी आहे, उन चवणु आहे त हू पंहिंजे हक़नि लाइ न पर सिंध जे नौजवाननि जे मुस्तक़बिल लाइ बि ॻाल्हाए रहिया आहिनि। छाकाणि जो हीउ चवणु आहे त रुॻो असांजो मसइलो न आहे, पर सिंध जे आईंदे जो मसइलो आहे। शागिर्दनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं मेरिट ते अहिड़ा सवाल उथंदा रहिया त पोइ नौजवाननि जो जेके सरकारी इदारनि तां एतमाद आहे मुकमल तौर ते ख़तमु थी वेंदो। अच्छा शौकत साहब, हीउ जेको मामिलो आहे, मिसाल तौर जीअं तव्हां चयो त भई उन्हनि जे तरफ़ां ख़दशा आहिनि। अॼु सिंध असेंबली में इहो तमामु घणो बहस रहियो, खोड़ वज़ीर साहिबान सां मुंहिंजी बि ॻाल्हि ॿोल थी। सैयद नासिर शाह साहिबु चवनि पिया त मुंहिंजे पुटु इम्तिहान ॾिनो, उहो फेल थी वियो, त पोइ मां वज़ीर आहियां, अगरि पास कराइण त चाहियां त मुंहिंजो कराए सघां, अहिड़ी का हुजे आहे सूरत हाल। मुंहिंजो पुटु फेल थियो, उहा तव्हांजी ख़बर न ठही सघी आहे। माना हीअ जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा ऑफिसर आहिनि, उन्हनि सां तव्हांजी का ॻाल्हि ॿोल थी आहे, उहे छा चवनि था त आख़िर उहे शफ़ाफ़ीअ जे हवाले सां छा चवनि था, या जेके उम्मीदवार आहिनि सिर्फ़ु इल्ज़ामनि जी हद ताईं आहे, फेल थी वियासीं, खोड़ अटैम्प्ट कयासीं, उहो सबबु आहे, या को प्रूफ तव्हांखे ॾेखारे सघिया आहिनि, चई सघिया आहिनि त असां वटि हीअ शाहिदियूं, हीअ सबूत असां वटि आहिनि त असांखे रायो वियो आहे? सुभाणे जेकॾहिं उम्मीदवारनि जे शागिर्दनि जे इल्ज़ामनि जी ॻाल्हि कजे या हू जेके एहतिजाज करे रहिया आहिनि उन जी ॻाल्हि कजे, त जेको इदारो आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो, उहो चई सघे थो त बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि। पर पाण खे इहो त ॾिसणु घुरिजे त इल्ज़ाम साबित बि चवंदा असां कोर्ट में कंदासीं, पर एहतिजाज करणु त हुननि जो हक़ु आहे न। हाणे उन में जेकॾहिं न आहे त इदारो उन पंहिंजी साबित कंदो उन्हनि जा इल्ज़ाम कूड़ा आहिनि। पर तव्हांखे ॿुधायां त मामले जो सभ खां हसास रुख़ जेको आहे तॾहिं साम्हूं आयो जॾहिं एहतिजाज कंदड़नि ऐं सोशल मीडिया ते तनक़ीद कंदड़नि, जिन में इम्तियाज़ चांडियो आहे, फयाज़ शर, रफ़ीउल्ला कुरैशी ऐं ॿियनि ख़िलाफ़ दहशतगर्दी ऐं पेका एक्ट तहत FIR दाख़िल कई वई। हिन केस में तोड़े जो का बि गिरफ़्तारी न आहे थी। अलबत्ता अॼु हैदराबाद जी लाॻापियल अदालत पारां फयाज़ शर ऐं रफ़ीक कुरैशी जूं 50,000 एवज़ 50,000 जे मुचलकनि एवज़ गिरफ़्तारी खां अॻु वारियूं ज़मानतूं मंज़ूर कयूं आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त आमतौर ते तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे त हीउ जेको हिकिड़ो आम एहतिजाज आहे उहो करण ते एॾो वॾो रद्दमल ॾियणु, दहशतगर्दी एक्ट जा केस दाख़िल करणु, इहे पंहिंजा ते वॾा हिकिड़ा सुवाल आहिनि ऐं एहतिजाज करणु हर माण्हू जो हक़ बि आहे। शौकत साहब, पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। अब्दुल वहाब मुंशी साहब आहिनि, वकील आहिनि, उन्हनि सां टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। अब्दुल वहाब साहब, तव्हांजी महिरबानी। साईं, ही सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जॾहिं बि नतीजो अचे थो त के न के जेको आहे एहतिजाज, मुख़्तलिफ़ सवाल, शफ़ाफ़ियत जे हवाले सां ॻाल्हियूं, ऐं ॿिए तरफ़ जॾहिं सरकारी मौक़िफ़ या पब्लिक सर्विस कमीशन जो अगरि पाण मौक़िफ़ ॾिसूं, हुनजो चवण था जेके उम्मीदवार फेल थींदा आहिनि उहे अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम लॻाइनि था। तव्हां इन सॼे मामले ते गहरी नज़र रखो था, कीअं ॾिसो था इन सॼे मामले खे, ऐं कीअं शफ़ाफ़ियत क़ाइमु करे सघिजे थी जंहिं ते कोई बि सवाल पोइ न करे सघे? कीअं इहो मामिलो बहितर थी सघे थो? साईं, मूंखे त ॾिसी तमामु घणो ॾुख थियो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ो ई इदारो बचियो हो असां वटि सिंध में, जिथे मेरिट ते नौजवान पढ़ंदा हुआ, लिखंदा हुआ, पंहिंजी क़ाबिलियत जी बेसिस ते
नौकरी वठी ऐं ब्यूरोक्रेसी में हलिया वेंदा हुआ। सही। पर बदकिस्मती खां मां तव्हांखे ॿुधायां, इहो सिलसिलो माज़ी में जॾहिं असांजो जस्टिस आगा रफ़ीक साहब खे चेयरमैन ठाहियो वियो हो, उहो वेझो प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी जो तमामु वेझो दोस्त हो, पर पॉलिटिकल पार्टीज़ जे इंटरवीन जे करे हुन सिंध पब्लिक सर्विस कमीशन तां रिज़ाइन ऐं चई त हिते पॉलिटिकल इंटरफेरेंस तमामु घणो आहे, तंहिं करे उहो नथो हली सघे। अॼु मां ॾिसां पियो त जहिड़ी तरह नौजवान रोडनि ते सरापा एहतजाजनि, इहो पीपल्स पार्टी जी जमहूरी हुकूमत लाइ हिकु सवालिया निशान आहे त तव्हांजी हुकूमत में तव्हां आम माण्हू खे, ग़रीब माण्हू खे तव्हां जेको आहे तव्हां हू नथा कयो, पंहिंजो एडजस्ट नथा कयो सिंध पब्लिक सर्विस कमीशन में वाया मेरिट। पर जेके माण्हू आहिनि जेके मेरिट जी लताड़ कनि था, जिन माण्हुनि तबाही कई आहे, उन्हनि खे तव्हां जेको आहे तव्हां ज़ुल्म ॾिसो साईं, त तक़रीबन 12,000 लॻभॻि शागिर्द आहिनि, हुनमां 70 शागिर्द पास थियनि था ऐं रिज़ल्ट जेको आहे -1% ते अथव। न त गुज़श्ता दौर में 25% ते तव्हांजो रिज़ल्ट आयो आहे। ऐं सिंध पब्लिक सर्विस जो कारनामो मां तव्हांखे इहो ॿुधायां त जेको हुते तव्हां बिलीव न करे सघंदव त हिन दफ़े हुते छा थियो आहे। हुते कर्नोलॉजी जो सब्जेक्ट ऐं इन्वायरमेंटल साइंस खे ॿिनि हिसनि में तक़सीम कयो वियो आहे। शागिर्दनि खे ख़बर ई कोन्हे, न त शागिर्दनि खे ॿुधायो वेंदो आहे। हाणे जेको सभिनि खां वॾो सवाल आहे उहो इहो आहे त पॉलिटिकल इंटरवीन करणु, पॉलिटिकल इंफ्लुएंस जेको आहे उहो आहे जे मेरिट जी लताड़ कई आहे। ऐं सम्झां थो त हिन में तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो साफ़ी आहे सर, हुकूमती जेको मौक़िफ़ आहे, ख़ासि तौर वज़ीर साहिबान जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻाल्हि ॿोल थी आहे, चवनि था त ग़रीबनि जा ॿार बि पास थिया आहिनि। साईं ग़लति आहे। मां तव्हां लिस्ट खणी ॾिसो त कहिड़े हारी जो पुटु आहे, कहिड़ो हुते जेको आहे तपेदार जेको आहे तपेदार खे पाण चवंदा सिंध में आला पोस्ट जो कहिड़ो पुटु आहे, कहिड़ो हिकिड़ो जेको आहे रेड़े हराईंदो ग़लति तासुर आहे। हिते तव्हांजा बाजारनि जा ॿार पास थियनि था, हिते सैयदनि जा ऐं शान जा ॿार पास थियनि था। सिंध सॼी जेका आहे मायूसी ॿार आहे। वरी ज़ुल्म इहो अच्छा सर, वाब साहब ही जेको अच्छा हिते साॻियो हुनजो मौक़िफ़ इहो बि ईंदो आहे त भई किथे आहे त कोई अगरि को पावरफुल माण्हू आहे, को वज़ीर आहे या को मुशीर आहे या को ब्यूरोक्रेट आहे, किथे इहो लिखियलु आहे त उहो जेको आहे पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान नथो ॾेई सघे? कहिड़ी ख़बर उहो ॿारु होशियारु बि हुजे? मां कॾहिं हिन शइ ते कॾहिं कंडेम न कयो आहे, पर हुन ॿार खे विहारियो वञे की शफ़ाफ़ कमीशन जे अॻियां हुनजो टेस्ट वठे पास थिए त ख़बर पवे। अहिड़ो न आहे। तव्हां ॾिसंदो त मौजूदा सूरत हाल में सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ी मंडी बणिजी चुकी आहे। जेके माण्हू ॻोल्हनि था उन्हनि खे, मेंबरनि खे, चेयरमैन साहब खे, त तव्हां पैसा वठो, माण्हुनि खे पास कयो। हालत न आहे, इहो ज़ुल्म न आहे त को अगरि सहाफ़ी या को आम शागिर्द एहतजाज करे थो त तव्हां हुते दहशतगर्दी एक्ट में पंहिंजे सेक्रेटरी जे ज़रिए एफआईआर त दाख़िल करायो। अहिड़ो त कॾहिं जनरल ज़िया जे दौर में बि कोन थियो, अरबाब रहीम जे दौर में बि कोन थियो। त मौजूदा हुकूमत लाइ तमामु वॾो क्वेश्चन मार्क आहे त हू छापी करे। मां गुज़ारिश कंदसि तव्हांजे फोरम तां बिलावल भुट्टो ज़रदारी खे त पीपल्स पार्टी जेके जमहूरियत जो चैंपियन सम्झी वञे थी, जंहिंजो ताक़त का सरचश्मा आवाम हुई, हू नौजवान सराह हाणे हैदराबाद में एहतजाज आहे। हाणे तव्हां हुननि ते लठियूं वसाइजो, हाणे तव्हां हुन नौजवाननि जा मथां पाड़िजो। इहो नयो तासुर सिंध में हिकिड़ो वेंदो, छाकाणि त मेरिट जो त तव्हां क़त्लेआम करे छॾियो आहे। अच्छा वाब साहब, ही ॿुधाइजो त कीअं सम्झो था त ही जेको इदारो आहे हिन शफ़ाफ़ियत ते इम्तिहान थिए ऐं पोइ सुवाल न थिए, कीअं उनखे साफ़ ऐं शफ़ाफ़ करे सघिजे थो? मां सम्झां थो त आर्टिकल 4 जी, आर्टिकल 18 जी, आर्टिकल 25 जी, आर्टिकल 27 जी ऐं आर्टिकल 20 जी भचकड़ी कई आहे। नैब खे तौर ते एक्शन में अचणु घुर्जे। अगरि नैब इदारो आहे त फौरी तौर एक्शन खणणु घुर्जे। चेयरमैन साहब जी तहक़ीक़ात थियणु घुर्जे, मेंबरान साहिबान जी तहक़ीक़ात थियणु घुर्जे ऐं जेके 70 शागिर्द आहिनि नैब कमीशन जोड़े हुननि जा इंटरव्यू कराए वञनि, सभु ख़बर पइजी वेंदी। ऐं शागिर्दनि खे घुर्जे तो फौरी तौर ते कोर्ट में वञनि, पिटीशन दाख़िल कनि, पीपीसी तहत हुननि जे मथां केस दाख़िल थींदो, पिटीशन दाख़िल थींदी त हुननि खे हक़ मिलंदा। एहतजाज पुरअमन हुननि जो हक़ आहे, पर कानून जो जेको रस्तो आहे उहो एडॉप्ट कयो वञे, मुंहिंजो बहितर आहे। ठीकु आहे। अच्छा वाब साहब, अॼु सैयद नासिर हुसैन शाह साहब सूबाई वज़ीर उहो चवनि पिया त उन्हनि जो पुटु हिन इम्तिहान में फेल थियो आहे, उन ते त कोई नथो ॻाल्हाए। अगरि सिफ़ारिश हुजे हा त पोइ उन्हनि जो पुटु बि पास थी वञे हा। नासिर शाह साहब शायदि सिस्टम में फिट न थियो हूंदो, तंहिं करे हुननि जो पुटु फेल थी वियो हूंदो। साईं, सॼी दुनिया पंहिंजी तरक़ी पई करे, सिंध अञा सिस्टम जी ॿोरी में बंदि अथव। जॾहिं सिस्टम जी थेली खुले थी त पोइ सभु में फैज़याब थियो वञनि। तव्हां सम्झा थो शाह साहब जी ग़लति ॻाल्हि आहे। शाह साहब जो पुटु क़ाबिल पास। सर, वज़ीर सिस्टम में न ईंदो त पोइ सिस्टम में केरु ईंदो साईं बाक़ी?
इहो कहिड़ो सिस्टम आहे जंहिंमें वज़ीर बि फिट न आहे? ॾिसो साईं, कॾहिं 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 पंहिंजी खल बचाइण जे लाइ वज़ीर साहिबान खे कुर्बानी ॾियणी पवंदी मथां खां। अच्छा, मां वधीक हिते ॻाल्हाईंदुसि। पहिरियों केस थियो हैदराबाद में, गुलाम नबी मुगल जेको राइटर आहे हुनजे पुट खे सिंध जे चीफ मिनिस्टर जो नालो पढ़ियो हुनजे पीउ जो, त हुनखे 3 दफ़ा हुन टॉप कयो पब्लिक सर्विस कमीशन में, ऐं हुन छोकिरे खे फेल कयो चेयरमैन। त ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं। ठीकु आहे अब्दुल वहाब साहब, तव्हां असां सां गॾु ई रहो। असांजी कोशिशि हूंदी शबीर काइम खानी साहिब आहिनि, उहे असांखे जेको आहे त जॉइन कनि। शौक़त साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि, ही जेके नौजवान आहिनि जिन एहतजाज कयो, FIR दाख़िल थी, उन्हनि सां तव्हांजी का ॻाल्हि ॿोल थी हुजे, उन्हनि वटि कहिड़ो अहिड़ो ठोस जेको जवाज़ आहे जंहिं ते हू इन हद ताईं विया, एहतजाज करण ते विया? तव्हां ॿुधायो पिया कोर्ट वारे पासे वञनि पिया, कहिड़ो जवाज़ ॿुधाइनि था त हुननि खे त भई हुननि जी हक़ तलफ़ी थी आहे? जेके शागिर्द आहिनि उमेदवार आहिनि उन्हनि जी साॻी ॻाल्हि आहे त जेके जीअं वहाब साहब ॻाल्हि कई त सिस्टम में मौजूदु माण्हू पंहिंजा नवाज़ी कनि था, जंहिं सबबि जेके ग़रीब आहिनि, जेके हारी आहिनि, जेके सॼो सॼो ॾींहुं सॼी राति नूर निचोए जेको पंहिंजे घरनि खां थर मां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां अची हैदराबाद में रहनि था, ऐं अलामा शम्स दाऊद पुटो लाइब्रेरी में सॼो ॾींहुं हुते कतारूं ठाहे लाइन में बीही किताब पढ़नि था, ऐं उन्हनि जी जेको आहे जॾहिं रिज़ल्ट अचे थी उमेद हुनखे यकीन हुजे थो त हू पास थी वेंदा। 1 2 दफ़ो 3 दफ़ा अटैम्प्ट करण खां पोइ बि उन्हनि खे फेल कयो थो वञे, पर हुनजो चवणु त ग़ैर मुतफ़िक़ा तौर ते उहे उमेदवार जेके खाधे पीते घराणनि सां तालुक़ु रखनि था, बासर घराणनि सां तालुक़ु रखनि था, जिन खे कॾहिं किथे को उन्हनि पढ़ंदे न ॾिठो आहे, उहे पास थी वञनि था त पोइ महांगे स्कूलनि में पढ़नि था न साईं, हुते त ज़ाहिर शायदि हुनजी तालीम बहितर हुजे, उहो सुठे स्कूलनि में हुनजी तालीम थिए थी। तव्हांजी सही ॻाल्हि आहे, पर जेको शागिर्दनि जो चवणु आहे, पर हाणे हिन सॼी सूरत हाल में पहिरीं कुझु शागिर्दनि जीअं ई आवाज़ उथारणु शुरू कयो त हिन वक़्तु जेका सूरत हाल पैदा थी आहे उहा इहा थी आहे त पहिरीं त कुझु शागिर्दनि इंडिविजुअल एहतियाज कयो, कुझु सोशल मीडिया ते उन्हनि वीडियोज़ रखियूं। हाणे तव्हां ॾिसो, तव्हांजो ख़ुदि ज़िक्र कयो त सिंध असेंबलीअ में तव्हां पारां ॿियनि जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि पारां हिन वक़्तु सॼी सिंध जो तमामु अहम इशू बणिजी वियो आहे, ऐं सॼी सिंध ख़ासि तौर ते वकील जेके अॻुवान आहिनि, जेके एक्टिविस्ट आहिनि, वकील उन्हनि ऐलान कया आहिनि, एहतिजाज करण जा ऐलान कया आहिनि, एहतिजाज थी बि रहिया आहिनि। त हाणे हिन सॼी सूरत हाल में पहिरियों दफ़ो वरी सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां बि जेको आहे बयानु जारी कयो आहे, पधिराई जारी कई आहे, जंहिंमें CC 2024 जे नतीजनि ख़िलाफ़ु एहतिजाज कंदड़ नाकाम उम्मीदवारनि खे ख़बरदार कंदे पहिरियों भेरो वज़ाहती जेको बयान में चयो आहे त एहतिजाज ऐं कानून हथ में खणण बदिरां हू पंहिंजूं शिकायतूं कानूनी तरीक़े सां इदारे वटि दाख़िल कनि। ॿी सूरत में सिंधनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी, यानी हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि खे इहो चेतावनी वियो आहे, वार्न कयो वियो आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वेंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजे जेको ताज़ो कुझु देरि अॻु वज़ाहती बयानु जारी कयो आहे, हुन में इहो बि मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त नतीजनि में घटि कामयाबी जो जेको सबबु आहे इम्तिहान वठंदड़ ऐं पेपर चेक कंदड़ जी सख़्तु जांच आहे। उन्हनि यानी ॿुधायो आहे त तमामु घणी जांच थिए थी, उन करे जेको आहे सो वॾे पैमाने ते फेल कया विया आहिनि। जॾहिं इदारे जो हुन चवण इदारे जो हिन में को बि अमल या असरु मुदाख़िलत न आहे। इदारे मूजिबि शफ़ाफ़ियत, मेरिट, ईमानदारी खे यकीनी बणाइण लाइ हर मुमकिन क़दम खयां पिया वञनि। जॾहिं त इन मौक़े खे ही जेको शागिर्दनि वारो एहतिजाज आहे, सोशल मीडिया ते हिकिड़ो बहस आहे, उन हवाले सां ही जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके अमलदार आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे त भई उहे इनखे कीअं ॾिसनि पिया, छा चवणु? उन्हनि हींअर कुझु देरि अॻु वज़ाहती बयानु जारी कयो आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन, जंहिं हिननि जे समूरनि इल्ज़ामनि खे रद्द कयो आहे, ऐं हुन चवणु आहे त असांजे इदारे में कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी कान्हे का लताड़, कंहिं बि क़िस्म जी शफ़ाफ़ियत खे ॾिठो वञे थो। ऐं हुननि चयो आहे त जेकॾहिं कंहिंखे को एतिराज़ आहे त हू एहतिजाज करण जे बजाए, सोशल मीडिया ते वञण जे बजाए असां सां रुजू कनि त हुनजो असीं केस ॾिसंदासीं, हुनजी जांच बि कई वेंदी। पर उन जे बावजूदि हिन वक़्तु हैदराबाद में शौक़त साहब तव्हां गॾु रहो, असांजी कोशिशि हूंदी त शबीर काइम खानी साहिब आहिनि, अॻूणा MP आहिनि MKM पाकिस्तान जा, उहे असांखे जॉइन कनि। ठीकु आहे
कोशिशि असांजी आहे त जेको आहे त क़ाइम खानी साहब अचनि। अच्छा अब्दुल वहाब साहब, ही जेको मामिलो आहे ही सिर्फ़ु ही मामिलो न आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जॾहिं नतीजा अचनि था त उन ते एतिजाज थिए थो। आम तौर तव्हां ॾिसो असांजे बोर्ड जा जेके नतीजा आहिनि उहे लेट अचणु, अगरि नतीजा अचनि था त उते आख़िर असां वञूं कहिड़े पासे पिया साईं? कीअं ही जेको असांजो सिस्टम आहे बहितर थी सघे थो? गुज़िरियल 2 महीननि पहिरीं सिविल जजिस जे एग्ज़ाम्स जा पेपर्स थिया हुआ रिटर्न में, और नौजवाननि जो रिज़ल्ट 15 ॾींहनि में महीने जे अंदरि। अॼु साईं 2 महीननि खां मथे गुज़री विया आहिनि। उहो जेके सिविल जजनि जो ख्वार पिया करा, उन्हनि खे ऐं त रिटर्न टेस्ट जो उन्हनि खे न मिलियो आहे, हुननि में बेचैनी आहे, परेशानी आहे। तव्हांजे बोर्डनि जो सिस्टम इहो आहे, तव्हांजो ॿारु खणी केॾो उमरकोट खां वेंदे ऐं कारुंजर ताईं तव्हांजो ॿारु हिकिड़ो कॉम्पिटेंट हुजे, मेरिट बेसिस ते पढ़ंदो हुजे, पर सिस्टम चए थो त बोर्ड जे अंदरि पैसा ॾींदो त तव्हांजी ख़ाली कापी A1 ग्रेड में कन्वर्ट थी वेंदी आहे। हिते त हालत इहा तो साईं, हिकिड़ी मां VC विझी पंहिंजे ॿार खे पढ़ायो, उहो ॿारु हैदराबाद में जॾहिं C ग्रेड में पास थियो, A1 क्वालिटी जो ॿारु के स्कूल जो, ऐं जेको ॿारु स्कूल वेंदो ई न हुन स्कूल में हुनखे ई पोज़ीशन। त कहिड़े सिस्टम ते रोअण आहे? तबाही थी वई आहे। जेसि ताईं असां पंहिंजे हिसे जो आवाज़ न उथारींदासीं, मां सम्झां थो तेसि सिस्टम इहो कोन टुटंदो ऐं तेसि ताईं समाज में सुधारो न ईंदो। अच्छा सिस्टम सर इहो हर जॻह ते हावी थिए थो छा? यूनिवर्सिटी जो बोर्ड जो ज़िक्र तव्हां चओ था, सिस्टम सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो मामिलो त सिस्टम, अगरि को ॿियो मामिलो आहे त चयो वेंदो आहे सिस्टम। इहो सिस्टम हिकु जाइ ते हर जाइ ते नाज़िल आहे छा? हीउ सिस्टम तव्हांजो मुख़्तियारकार ऐं तपेदारनि खां शुरू थींदो आहे। तव्हां वञो हुते त जेॾी महिल तव्हां सब रजिस्ट्रार वटि वेंदा आहियो साईं, त तव्हां सब रजिस्ट्रार वेठो हूंदो आहे, कुंड में चांहियूं पियो पीअंदो आहे, मानी पियो खाईंदो आहे। पोइ हज़रत हिकिड़ो नाज़िल थींदो आहे फलाणे साहिबान जी तरफ़ां, हू तय कंदो आहे त हिन रजिस्ट्री जा एतिरा पैसा ॾींदे त पैसा थींदई। इस्पतालनि में तव्हां वञो त इस्पताल में सिस्टम इहो थो चवे त जेका MRI ॿाहिरि 12,000 रुपए थिए थी, 500 रुपए सरकारी अस्पताल में थियणु घुरिजे। गुज़िश्ता 3 महीननि खां सिविल अस्पताल जो MRI जो सिस्टम बंदि आहे। उते के ग़रीब माण्हू जो MRI को बि हाणे चवनि था खुलियो आहे। दवाऊं सर पीपल्स पार्टी जूं सरकारी दवाऊं त सिंध में जेको सिहत जो निज़ाम आहे उहो सॼे ॿिए कंहिं सूबे में अहिड़ो निज़ाम न आहे। तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त लालकाणो HIV जे मामले में मां तव्हांखे ऑथेंटिकेट रिपोर्ट थो ॾियां, वञी UN जी तव्हां रिपोर्ट वञी कढी पढ़ो नेट ते, त HIV जेको एड्स आहे सभिनि खां वधीक लालकाना शहर में अथव। सॼे साउथ एशिया में लालकाना हब अथव HIV जो। तव्हांजे हैदराबाद जे कुंडनि ऐं कुर्चनि में आइज़, शराब ऐं मंशियात ख़बर न आहे त SSP साहिबान की था चवनि ऐं सिस्टम की थो चवे। अञा ताईं हले पियो, नौजवान मरे पियो, कचो शराब पी तव्हांजी नस्ल हिकिड़ी तबाह थी चुकी अथव। आकड़ो चूहा ऐं सटो तव्हांजी नस्ल खे बर्बाद करे वेठी आहे। मां हुकूमराननि खां सवाल कयां थो त तव्हांजा वज़ीर ऐं मुशीर जेके वेठा आहिनि, सभिनि खे सॾाए साम्हूं विहारे क्वेश्चन पुछियो वञे त तव्हांजी कारकर्दगी छा आहे, पोइ तव्हांखे सभु ख़बर पइजी वेंदी। न त अगरि कंहिं दोस्त खे कोई ॾिसणो आहे त मां चैलेंज थो कयां, अचे मूंसां आम सादे तौर ते अचे हैदराबाद में वर्दी लाइ, मां बि कोट लाइ मोटरसाइकिल ते घुमूं था, मां ॾेखारियां थो त सिस्टम छा थो करे। ठीकु आहे वॾी महिरबानी अब्दुल वहाब मुंशी साहिब, तव्हां मुंहिंजो क़ीमती वक़्तु नाज़रीन तव्हां असांजे अब्दुल वहाब मुंशी साहिब जी गुफ़्तगू ॿुधी आहे। असांजी कोशिशि आहे त हाणे शबीर क़ाइम खानी साहिब आहिनि MKM जा अॻूणा MP आहिनि, उहे असांखे जॉइन कनि, उन्हनि खां बि सम्झण जी कोशिशि कयूं त आख़िर छो असां वटि जेको आहे त तालीमी बोर्ड जा अगरि नतीजा अचनि था त उन ते सवाल उथनि था, उन जी शफ़ाफ़ियत ते केतिरा सवाल उभरी अचनि था। वरी अगरि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा नतीजा अचनि था त उन ते एहतजाज शुरू थो थी वञे, उन ते सवाल उथियारा वञनि था। आख़िर हीउ जेको मामिलो आहे छो जेका इदारा उन्हनि जी साख ते हर भेरे सवाल उभरनि था, सरकार आख़िर इन्हनि मामलनि ते उहा तवजा छो न पई ॾिए त जीअं जॾहिं बि के नतीजा अचनि उहे सभिनी खे क़ाबिल क़बूल हुजनि, अहिड़ी उन में शफ़ाफ़ियत हुजे त को आंगुर न खणी सघे। हिते सरकारी मौक़िफ़ त बार बार इहो ई साम्हूं ईंदो आहे, जंहिंमें चयो वेंदो असांजी कोशिशि हुई, जीअं मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त हुकूमती जेके तर्जुमान आहिनि उहे प्रोग्राम में शामिलु हुजनि, उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कयूं आहे त आख़िर हेतिरा जेके सवाल उथारिया विया आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि ते, त हिन वक़्तु ताईं सरकारी सतह ते का कमेटी छो न जुड़ी सघी आहे, केतिरी उनजी जेका जांच आहे उहा शफ़ाफ़ थींदी, ऐं अगरि वाक़ई जेके उम्मीदवार चवनि था त उहे हुन सां ज़्यादती थी आहे, ऐं अगरि उहा ज़्यादती साबित थींदी त पोइ छा उन्हनि जेके हिन सॼे मामले में मुलविस हूंदा उनजे ख़िलाफ़ु का कार्रवाई थी सघंदी न थी सघंदी। इन सॼे मामले ते पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे।
अच्छा शौकत साहब जेसिताईं शबीर काइम खानी साहब अचनि तेसिताईं मूंखे हीअ ॿुधाइजो त हीअ जेके मुंशी साहब ॿुधाइनि पिया त भई हैदराबाद जी अस्पतालनि अंदरि हीअ हालत आहे आम तौर ते त चयो वेंदो आहे त भई ज़बरदस्त माहौल आहे ऐं सिहत जे हवाले सां त तमामु घणियूं दवाऊं आहिनि सिंध में ख़ासि तौरु ठीकु आहे असांजी कोशिशि आहे त शबीर काइम खानी साहब सां असांजो राब्तो थी सघे ऐं असां हुन खां सम्झण जी कोशिशि कयूं त भई हीअ जेके मामलात आहिनि हीअ कीअं बहितर थी सघनि था कीअं अहिड़ा नतीजा अचनि साम्हूं जंहिं ते कॾहिं बि को सवाल न उथारे सघे कॾहिं असां वटि जेको आहे त जेका मेरिट जी लताड़ आहे उहा कॾहिं बंदि थींदी ऐं उहे शागिर्द उन्हनि सां नाइंसाफ़ी थींदी आहे जेके जीअं शौकत साहब ॿुधाए पियो त लाइननि में लॻी करे लाइब्रेरीज़ जी ॿाहिरियां किताब ख़रीद नथा करे सघनि उहे उते लाइब्रेरी में ॿाहिरियां बीह करे लाइननि में बीह करे महिनत कनि था पढ़नि था जॾहिं नतीजा अचनि था त उन्हनि ते जेको आहे त फेल थिए थो ॾाढो ख़तरनाक सूरत हाल आहे जेको माण्हू एॾी महिनत करे उहो मायूसी थींदो आहे ऐं पोइ हीअ ख़ुदकुशी पोइ नशा हीअ तमामु शयूं उहो बि जनमु वठनि थियूं पर साॻे वक़्तु इहा जेका तनक़ीद थींदी आहे त भई फलाणे बैरोक्रेट जो पुटु आहे त माना इहो त तइ कोन्हे की अगरि हुनजो पीउ बैरोक्रेट आहे को ताक़तवर माण्हू आहे को वज़ीर आहे मुशीर आहे त उनजो पुटु कंहिं जेको आहे त इम्तिहान नथो ॾेई सघे उनजो बि ओतिरो ई हक़ आहे पर सिर्फ़ु इहो ज़रूरु हुजणु घुरिजे त उन सॼे मामले में जेका शफ़ाफ़ियत आहे उहा हुजे मेरिट जेका लताड़ आहे उहा न हुजे त जेका असांजी कोशिशि आहे त शबीर काइम खानी साहब जो जेको मौक़िफ़ आहे उहो बि उन में शामिलु कजे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कजे हीउ तमामु अहम हिकिड़ो मामिलो आहे सिंध जो उन्हनि नौजवाननि जे मुस्तक़बिल जो मामिलो आहे जेके इन उमेद सां तयारी कनि था महिनत कनि था त भई पढ़े लिखण खां पोइ ऑफिसर थींदासीं पर जॾहिं उन सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे अगरि मुबैना तौर ते उन सां ज़्यादती थींदी उन्हनि जी हक़ तलफ़ी थींदी त तमामु घणे सदमे जी ॻाल्हि आहे तंहिंजे करे हिन इदारनि में ख़ासि तौर ते जिते नौजवान जे मुस्तक़बिल जा मामलात हुजनि सिहत जा मामलात हुजनि ठीकु आहे शबीर काइम खानी साहब असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि शबीर साहब तव्हांजी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे ठीकु आहे ठीकु आहे नेटवर्क जो इशू आहे शायदि हुननि सां असांजी ॻाल्हि ॿोल नथी थी सघे असांजी कोशिशि हूंदी त शबीर काइम खानी साहब सां ॻाल्हि ॿोल थिए उन्हनि जो बि मौक़िफ़ सां शामिलु करे सघूं हीउ तमामु जेको आहे त अहम सिंध जो मामिलो आहे सिंध जे नौजवान जे मुस्तक़बिल जो मामिलो आहे जंहिंमें अक्सर वक़्तनि ते हाणे नौजवान तरफ़ां इहे दाऊं ॿुधण में अचनि पियूं त मेरिट जी जेका लताड़ आहे उहा कई वई आहे ऐं ख़ासि तौर ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको इम्तिहान आहे उन में अगरि जेके नौजवाननि जा इल्ज़ाम आहिनि उमेदवारनि जा इल्ज़ाम आहिनि बजाए उन्हनि इल्ज़ामनि खे ईअं गैर संजीदा वठण जे सरकार खे घुरिजे त उन्हनि सॼे मामले ते हिकिड़ी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं इहो बावर करायो वञे त ख़ासि तौर ते अहिड़ा जेके इम्तिहान हुजनि जंहिंमें नौजवान जे मुस्तक़बिल जा मामला हुजनि उन में कंहिं बि क़िस्म जो रदो बदल थींदो उन में मेरिट लताड़ न थींदी जॾहिं इहा शफ़ाफ़ियत ऐं बहितर कंदो मुंहिंजो ख़्यालु न आहे ख़्यालु त को माण्हू इन्हनि ते सुवालु उथारींदो को माण्हू एहतिजाज कंदो तंहिंजे करे सरकार खे घुरिजे त हीअ ख़ासि तौरु जेके नौजवान जा मामलात आहिनि हिन ते शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइनि अॼु जे प्रोग्राम ॾे सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मुलाक़ात थींदी तेसि ताईं अलाह भाई